मक्के शरीफ़ जूं मस्जिदूं अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मक्के शरीफ़ जूं मस्जिदूं दुआए अत्तार या अल्लाह पाक जेको भी मुकम्मल रिसालो मक्के जूं मस्जिदूं पढ़ी या ॿुधी वठे उनखे हज ऐं उम्रे जी सआदत अता फ़रमाए ऐं उनखे वालिदैन ऐं ख़ानदान समेत बेहिसाब जन्नतुल फ़िरदौस में दाख़िला नसीब फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मूं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो अल्लाह पाक उन ते 10 रहमतूं नाज़िल फ़रमाईंदो आहे ऐं जेको मूं ते 10 भेरा दुरूद पाक पढ़े अल्लाह पाक उन ते 100 रहमतूं नाज़िल फ़रमाईंदो आहे ऐं जेको मूं ते 100 भेरा दुरूद पाक पढ़े अल्लाह पाक उन जे ॿिन्ही अखियुनि जे विच में लिखी छॾींदो आहे त ही निफ़ाक़ ऐं जहन्नम जी बाहि खां आज़ादु आहे ऐं उनखे क़यामत जे ॾींहुं शहीदनि सां गॾु रखंदो। मुअज्जम औसत 252/5 हदीस 2735 सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मस्जिदुल हराम मक्के शरीफ़ जी घणी मशहूर मस्जिद मस्जिदुल हराम आहे। इन में ई काबा मुशर्रफ़ा जलवा फरमा आहिनि। केतिरनि ई हदीसुनि में इन ॻाल्हि जी सराहत कई वई आहे त मस्जिदुल हराम में हिकु नमाज़ ॿी मस्जिद में 1 लख नमाज़ूं अदा करणु बराबरि आहे। क़ुरान करीम में केतिरनि ई हंधनि ते मस्जिदुल हराम जो ज़िक्र कयो वियो आहे। मिसाल तौरु 15 सिपारे जी शुरूआती आयत में आहे सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी। तर्जुमो कंज़ुल ईमान पाकाई आहे उनखे जेको पंहिंजे बाने खे रातो रात वठी वियो मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं। मस्जिदुल हराम में 70 पैगम्बरनि जूं मज़ारूं आहिनि। आला हज़रत इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीनो मिल्लत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह फ़तवा रज़विया जिल्द 7 सफ़े 303 ता 304 ते नक़ल कनि था कंहिं नबी या वलीअ जे क़ुर्ब में याने वेझो मस्जिद ठाहिण ऐं उन जे क़ब्र सॻोरी वटि नमाज़ पढ़णु उन्हनि ॿिनि नियतुनि सां न याने नमाज़ सां क़ब्र जी ताज़ीम जो मक़सदु हुजे न ई उन क़ब्र ॾांहुं मोह करण जी नियत हुजे बल्कि इन करे जे उन जे मदद मूंखे पहुचे ऐं उन जे क़ुर्ब जी बरकत सां मुंहिंजी इबादत कामिल थिए। इन में का बि ख़राबी न आहे ऐं चयो वियो आहे त इस्माईल अलैहिस्सलाम जी मज़ार मुबारक हतीम में मीज़ाब रहमत जे हेठियां आहे ऐं हतीम में हजरे अस्वद ऐं ज़मज़म जे विच में 70 पैगम्बरनि अलैहिमुस्सलाम जूं क़बरूं आहिनि ऐं उते नमाज़ पढ़ण खां कंहिं बि न रोकियो। या नबी चश्मे करम जे 11 अखरनि जी निस्बत सां मस्जिदुल हराम में नमाज़ मुस्तफ़ा जा 11 मक़ाम 1 बैतुल्लाह शरीफ़ जे अंदरि 2 मक़ाम इब्राहिम जे पोयां 3 मुताफ़ जे किनारे ते हजरे अस्वद जी सिधाई में 4 हतीम ऐं बाबुल काबा जे विच में रुकने इराक़ी जे भरिसां 5 मक़ाम हुफ़रा वटि जेको बाबुल काबा ऐं हतीम जे विच में काबे जी दीवार जी पाड़ में आहे। इन जॻह खे मक़ाम इमामत जिब्रील बि चवंदा आहिनि। शहनशाह मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ई जॻह ते जिब्राईल अलैहिस्सलाम खे 5 नमाज़ूं में इमामत जो शर्फ़ बख़्शियो ऐं इन ई मुबारक जॻह ते इब्राहिम ख़लीलुल्लाह अलैहिस्सलाम काबे जी तामीर जे वक़्तु मिट्टी जो गारो ठाहियो हो। 6 बाबुल काबा ॾांहुं मुंहुं करे काबे जे दरवाज़े जी सिधाई में नमाज़ अदा करणु तमामु तरफ़नि जी सिधाई खां अफ़ज़ल आहे। 7 मीज़ाब रहमत ॾांहुं मुंहुं करे चयो वञे थो त मज़ार पुर अनवार में बि सरकार आली वक़ार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो मुबारक इन ई तरफ़ आहे। 8 तमाम हतीम में ख़ुसूसन मीज़ाब रहमत जे हेठियां। 9 रुकने अस्वद ऐं रुकने यमानी जे विच में। 10 रुकने शामी जे भरिसां। इन तरह जो बाबे उमरा पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठी मुबारक जे पुठियां हूंदो हो। चाहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हतीम जे अंदरि थी करे नमाज़ अदा फ़रमाईंदा हुआ या ॿाहिरि।
11 हज़रत आदम सफ़ीउल्लाह अलैहिस्सलाम जी नमाज़ पढ़ण जी जॻह ते जेको रुकन यमानी जे साॼे या खाॿे तरफ़ आहे ऐं वधीक ज़ाहिर ही आहे त आदम अलैहिस्सलाम जो मुसल्लो मुस्तजार ते आहे। किताबुल हज सफ़ो 274 सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मस्जिद जिन इहा मस्जिद जन्नतुल मुअल्ला जे वेझो वाक़ आहे। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां फजर जी नमाज़ में क़ुरान पाक जी तिलावत ॿुधी करे हिते जिन मुसलमान थिया हुआ। कुराड़ो जिन हज़रत सहल बिन अब्दुल्ला रहमतुल्लाह अलैह हिकु कुराड़े जिन खे ॾिठो जेको हिकु वॾो क़ीमती ख़ूबसूरत जुब्बो पाए बैतुल्लाह ॾांहुं मुंहुं करे नमाज़ पढ़ी रहियो हो। उन जे सलाम फेरण ते उन्हनि खे सलाम कयो ऐं उन सलाम जो जवाबु ॾिनो ऐं चयाईं त अव्हां हिन जुब्बे ते ताजुब पया करियो। इहो जुब्बो 700 सालनि खां मूं वटि आहे। मां इन ई जुब्बे में हज़रत ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम जो दीदार कयो हो ऐं इन में ई प्यारे प्यारे आका मदनी मुस्तफ़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत जी सआदत हासिल कई आहे। ऐं वधीक ॿुधो, मां इन्हनि ई जिन्ननि मंझां आहियां जिन जे बारे में सूरह जिन नाज़िल थी हुई। जिन्नो इंसानो मलक को है भरोसा तेरा, सरवरा मरजए कुल है दरे वाला तेरा। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मस्जिद राया इहा मस्जिद जिन जे भरिसां ई साॼे हथ जे तरफ़ मौजूदु आहे। राया अरबी में झंडे खे चवंदा आहिनि। हीअ उहा तारीख़ी जॻह आहे जिते मके जी फ़तह जे मौक़े ते असांजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो झंडो शरीफ़ लॻायो हो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मस्जिद खैफ इहा मिना शरीफ़ में मौजूदु आहे। हिज्जतुल वदा जे मौक़े ते असांजे प्यारे आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हिते नमाज अदा फरमाई हुई। रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे, याने मस्जिद खैफ में 70 नबियन सगोरन अलैहिमुस्सलाम नमाज अदा फरमाई ऐं फरमायो, याने मस्जिद खैफ में 70 नबियन सगोरन अलैहिमुस्सलाम जूं क़बरूं आहिनि। मुअज्जमुल कबीर जिल्द 12 सफ़ो 316 हदीस 13525। हाणे मस्जिद जी काफ़ी तोसी थी चुकी आहे। मज़ारुनि जी ज़ियारत नथी थी सघे। ज़ियारत कंदड़नि खे घुर्जे त उहे वॾे अक़ीदत सां हिन मस्जिद जी ज़ियारत कनि। हिते अंबिया अलैहिमुस्सलाम जी ख़िदमत में हिन तरह सलाम अर्ज़ कनि, अस्सलामु अलैकुम या अंबिया अल्लाहि व रहमतुल्लाहि व बरकातुहु। पोइ ईसाले सवाब करे दुआ घुरनि। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मस्जिद जिअराना मक्के शरीफ़ खां तवाइफ़ जे तरफ़ तक़रीबन 26 किलोमीटरनि ते मौजूदु आहे। अवां बि हितां खां उमिरि जो एराम ॿधो, छो त फ़तेह मक्का खां पोइ ताइफ़ शरीफ़ फ़तह करे वापसीअ ते हुज़ूर सरापा नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हितां खां उमिरि जो एराम ॿधो हो। यूसुफ बिन माहक रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मक़ामे जिअराना खां 300 नबियन अलैहिमुस्सलाम उमिरि जो एराम ॿधो हो। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिअराना जे मक़ाम ते पंहिंजे असा याने लठ मुबारक खोड़ियाऊं त पाणी जो चश्मो फुटियो हो जेको निहायत थधो ऐं मिठो हो। मशहूरु आहे त इन ई जॻह ते खूह आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा फरमाइनि था, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताइफ़ खां वापसी ते इन ई जॻह ते तरसिया ऐं हिते माले गनीमत विरायो हो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 28 शवालुल मुकरम हितां खां उमिरि जो एराम ॿधो हो। इन ई जॻह जी निस्बत कुरैश जे हिकु औरत ॾांहुं आहे जंहिंजो लक़ब जिअराना हो। अवाम इन ई जॻह खे वॾो उमिरो चवंदा आहिनि। हीअ निहायत पुरसोज़ जॻह आहे। हज़रत अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह अख़बारुल अख़यार में नक़ल कनि था, मुंहिंजे पीरो मुर्शिद हज़रत अब्दुल वहाब मुत्तक़ी रहमतुल्लाह अलैह मूंखे ताक़ीद कई त मौक़ो मिलण ते जिअराना खां ज़रूरु उमिरि जो एराम ॿधिजो, छो त हीउ एतिरो मुतबर्रिक मक़ाम आहे जो मूं हिते हिकु राति जे मुख़्तसर हिस्से में 100 भेरा खां वधीक सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़्वाब में दीदार कयो हो।
अल्हम्दुलिल्लाहि अला इहसानिही। हज़रत अब्दुल वहाब मुत्तक़ी रहमतुल्लाह अलैह जो मामूल हो त उम्रे जो एहराम ॿधण जे लाइ रोज़ो रखी पैदल जइराना वेंदा हुआ। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मस्जिद तनईम मस्जिदुल हराम खां तक़रीबन 7 किलोमीटर ते हरम पाक जे हदनि खां ॿाहिरि तनईम नाले जॻह ते इहा आलीशान मस्जिद वाक़ई आहे। इन खे मस्जिद आयशा बि चइबो आहे। ख़ुशनसीब ज़ाइरीन हितां खां उमिरि जो एहराम ॿधंदा आहिनि। अवाम हिन हंध खे नंढो उमिरो चवंदा आहिनि। हिन मस्जिद जो तारीख़ी पस मंज़र ही आहे त 9 हिजरी में जॾहिं रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज जे लाइ तशरीफ़ खणी विया, उम्मुल मुमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रदी अल्लाहु अन्हा साणनि गॾु हुई। मख़सूस ॾींहंनि अचण सबबि तवाफ़ अदा न करे सघियूं। हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा थिया त उनखे मग़मूम ॾिठाऊं त फरमायाऊं, आयशा परेशान न थी, इहो आरज़ो बनाते आदम याने औरतुनि ते लिखियो वियो आहे। हुज़ूर पुर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन जे भाउ हज़रत अब्दुर्रहमान बिन अबू बकर रदी अल्लाहु अन्हुमा खे फरमायो त आयशा खे वठी वञो ऐं तनईम वारे हंध खां एहराम ॿधराए उमिरो करायो। सही बुखारी जिल्द 1 सफ़ो 127 हदीस 317। अबू लहब ऐं उन जी ज़ाल जी क़बर। इब्ने जुबैर पंहिंजे सफ़रनामे में लिखे थो त तनईम खां कुझु परे खाॿे पासे अबू लहब ऐं उन जी ज़ाल उम्मे जमील जूं क़बरूं आहिनि, जिन ते पत्थरनि जा ढेर पियल आहिनि। अॼु ताईं ईंदे वेंदे माण्हू उन्हनि मनहूस क़बरुनि ते पथराव कंदा आहिनि। वल इयाज़ु बिल्लाह। हाणे ख़बर नाहे त उन्हनि जूं क़बरूं नज़र अचनि बि थियूं या ज़मीन में दॿिजी वियूं आहिनि या कंहिं इमारत जे हेठि अची वियूं आहिनि। बहरहाल इहा का ज़ियारत गाह नाहे, सिर्फ़ इबरत जे लाइ तज़किरो कयो वियो आहे। ना उठ सकेगा क़यामत तक खुदा की कसम कि जिसको तूने नज़र से गिरा के छोड़ दिया। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मस्जिद तनईम जी तामीर। तनईम जी हिन तारीख़ी हंध खे सभ खां पहिरियां मोहम्मद बिन अली शाफ़ई रहमतुल्लाह अलैह जिन मस्जिद तामीर कई ऐं पोइ मक्के जे अमीर अबुल अब्बास क़ुबो याने गुंबज़ ठारायो ऐं बाद में हिकु पोड़ीअ औरत हिन हिकु ख़ूबसूरत मस्जिद ठाराई। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मस्जिद निमरा। इहा आलीशान मस्जिद अरफात जे मैदान जे ओलह किनारे ते पंहिंजा जलवा आम करे रही आहे ऐं इन जा वधीक 2 नाला आहिनि, हिकु मस्जिद अरफा, 2 मस्जिद इब्राहिम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मस्जिद ज़ी तवा। मस्जिदुल हराम खां तनईम ॾांहुं वेंदे रस्ते ते इहा मस्जिद वाक़ई आहे। शहनशाह आलम शाफ़िए उमम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उम्रे या हज जे सफ़र में इन ई मुक़द्दस मस्जिद खे नवाज़ियो ऐं हिते राति जो क़याम बि फ़रमायो। असांजे प्यारे आका मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा याने पैरवी में हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रदी अल्लाहु अन्हुमा बि पंहिंजे मुक़द्दस सफ़र में ईअं ई कयो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मस्जिद कबश। मस्जिद कबश जबल सबीर जे पासे में आहे। इन ई मुक़द्दस हंध ते सैयदना इब्राहिम ख़लीलुल्लाह अलैहिस्सलाम के इरशाद फरमायो वियो, तर्जुमो कंजुल ईमान, बेशक तो ख्वाब सचो करे ॾेखारियो, असां ईअं इनाम ॾींदा आहियूं चङनि खे। सिपारो 23 सूरह साफ़ात आयत 105। चयो वञे थो त इन ई जाइ ते हज़रत इस्माईल ज़बीहुल्लाह अलैहिस्सलाम के ज़बह जे लाइ लेटायो वियो हो। इते ई जन्नत खां नाज़िल थियल दुंबो ज़बह थियो हो। इहो दुआ जी क़बूलियत जो हंधु आहे। हाणे मस्जिद जी ज़ियारत न थी सघंदी। इहो हंधु मके शरीफ़ खां ईंदे वॾे शैतान जे साॼे पासे 70 या 80 क़दमनि जे फ़ासिले ते आहे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। ग़ार मुरसलात। मुरसलात नाले ग़ार मिना शरीफ़ जे मस्जिद ख़ैफ़ खां
उत्तर ॾांहुं जबल ते आहे। इहो जबल अरफात शरीफ़ खां मिना ॾांहुं ईंदे साॼे हथ ते आहे। रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते उन मुबारक गार में सूरत मुरसलात नाज़िल थी हुई। चयो वञे थो त सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मुबारक गार में तशरीफ़ फरमा थिया त मथे पत्थर सां मथो मुबारक लॻो त उहो पत्थर नरम थी वियो ऐं उन में मथे मुबारक जो निशान बि बणिजी वियो। आशिक़ाने रसूल बरकत हासिल करण जे लाइ उन मुबारक निशान सां पंहिंजो मथो लॻाईंदा आहिनि। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत गाह हज़रत अल्लामा कुतुबुद्दीन रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत गाह वटि दुआ क़बूल थींदी आहे। हिते पहुचण जो आसान तरीक़ो इहो आहे त तव्हां मरवा जबल जे कंहिं बि वेझो वारे दरवाज़े खां ॿाहिरि अचो। साम्हूं नमाज़ुनि जे लाइ हिकु वॾो इहातो ठहियलु आहे। इहाते जे इन ई पासे उहो मकाने आलीशान पंहिंजा जलवा आम करे रहियो आहे। इंशा अल्लाह परे खां नज़र अची वेंदो। ख़लीफ़े हारून रशीद रहमतुल्लाह अलैह जी वालिदा हिते मस्जिद तामीर कराई हुई। अॼुकल्ह उन मुक़दस जॻह ते लाइब्रेरी क़ाइमु कई वई आहे ऐं इन ते बोर्ड लॻल आहे, मकतबा मक्कतुल मुकर्रमा। जबल अबू कुबैस ही दुनिया जो सभ खां पहिरियों जबल आहे। मस्जिदुल हराम जे ॿाहिरि सफ़ा ऐं मरवा जे वेझो वाक़े आहे। इन जबल ते दुआ क़बूल थींदी आहे। मके वारा ॾुकार दौरान इन ई जाइ ते अची दुआ घुरंदा हुआ। हदीस पाक में आहे, हजरे अस्वद जन्नत मां हिते ई नाज़िल थियो हो। इन ई जबल खे अल अमीन बि चयो वियो आहे। तूफ़ान नूह में हजरे अस्वद इन ई जबल ते हिफ़ाज़त सां तशरीफ़ फरमा रहियो। काबे शरीफ़ जी तामीर जे मौक़े ते इन जबल हज़रत सैयदना इब्राहीम ख़लीलुल्लाह अलैहिस्सलाम खे पुकारे करे अर्ज़ु कयो, हजरे अस्वद हिते आहे। मनक़ूल आहे, असांजे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ई जबल ते जलवा अफ़रोज़ थी करे चंड जा 2 टुकड़ा कया हुआ। जीअं त मक्को पाक जबलनि जे विच में घेरियल आहे, इन लाइ उतां चंड ॾिठो वेंदो हो। पहिरीं राति जे चंड खे हिलाल चयो वेंदो आहे। तंहिं करे यादगार जे तौर ते हिते मस्जिद हिलाल तामीर कई वई आहे। के माण्हू इन खे मस्जिद बिलाल रज़ियल्लाहु अन्हु चवंदा आहिनि। वल्लाहु व रसूलुहु आलम। जबल ते हाणे शाही महल तामीर कयो वियो आहे ऐं हाणे इन ई मस्जिद जी ज़ियारत नथी थी सघे। 1409 हिजरी जे हज वारे मौसम में इन महल जे भरिसां बम धमाका थिया हुआ। केतिरा ई हाजी सगोरा शहीद थी विया हुआ। इन ई करे हाणे महल जे चौधारी सख़्तु पहिरो रहंदो आहे। महल जे हिफ़ाज़त जी पेश नज़र इन ई जबल जे सुरंगनि में ठाहियल वुज़ू ख़ाना बि ख़तमु कया विया आहिनि। हिकु रिवायत जे मुताबिक़ हज़रत आदम सफ़ीउल्लाह अलैहिस्सलाम इन ई अबू कुबैस जबल ते वाक़े गारुल कंज़ में दफ़न थियल आहिनि ऐं जॾहिं त हिकु मुस्तनद रिवायत जे मुताबिक़ मस्जिद ख़ैफ़ में दफ़न आहिनि, जेका मिना में आहे। वल्लाहु व रसूलुहु आलम। जबल नूरो जबल सोर और उनके गारों को सलाम, नूर बरसाते पहाड़ों की क़ितारों को सलाम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु अन्हा जो घर। मक्के मदीने जा सुल्तान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेसि ताईं मक्के पाक में रहिया, उन ई घर में रिहाइश इख्तियार कयाऊं। हज़रत इब्राहीम रज़ियल्लाहु अन्हु खां अलावा बाक़ी औलाद ऐं शहज़ादीअ कोनैन बीबी फ़ातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जिन जी हिते ई विलादत थी। हज़रत जिब्राईल अमीन अलैहिस्सलाम कई भेरा इन ई मकाने आलीशान जे अंदर बारगाह रिसालत में हाज़िरी ॾिनी। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कसरत सां वही जो नुज़ूल इन ई में थियो। मस्जिद हराम खां पोइ मक्के पाक में इन खां वधीक का अफ़ज़ल जॻह नाहे, पर सद करोड़ अफ़सोस जो हाणे इन जा निशान बि मिटाया विया आहिनि ऐं माण्हुनि जे हलण जे लाइ हिते हमवार फ़र्श ठाहियो वियो आहे। मरवा जे टिकरीअ जे भरिसां मौजूदु बाबुल मरवा खां निकिरी खाॿे तरफ़ लेफ़्ट साइड हसरत भरियल निगाहुनि सां सिर्फ़ु उन घर मुबारक जे फ़ज़ाउनि जी ज़ियारत करे वठो।
ए खदीजा आपके घर की फ़ज़ाओं को सलाम, ठंडी ठंडी दिलकुशा महकी हवाओं को सलाम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। जबल सोर जो गार, इहो गार मुबारक मक्के पाक जे साॼे पासे महल्लहू मसफ़ला तक़रीबन 4 किलोमीटर ते वाक़ई जबल सोर में आहे। ही उहो मुक़दस गार आहे जंहिंजो ज़िक्र क़ुरान शरीफ़ में बि आहे। मक्के मदीने जे ताजवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे यारे गार ऐं यारे मज़ार आशिक़ अकबर हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाहु अन्हु सां गॾु हिजरत जे वक़्तु 3 रातियूं हिते तरसिया हुआ। जॾहिं दुश्मन ॻोल्हींदे गारे सोर जे मुंहं वटि पहुता त हज़रत सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु ग़मगीन थी विया ऐं अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुश्मन असांजे एतिरो वेझो अची विया आहिनि, जेकॾहिं उहे पंहिंजे पेरनि ते नज़र विझंदा त असांखे ॾिसी वठंदा। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला तहज़न इन्नल्लाह मअना। तर्जुमो कंज़ुल ईमान, ग़म न कर, बेशक अल्लाह असां सां गॾु आहे। सिपारो 10 सूरह तौबा आयत 40। इन जबल सोर ते क़ाबील हज़रत हाबील रज़ी अल्लाह अन्हु खे शहीद कयो हो। खूब चूमे हैं कदम सोरो हिराने शाह के, महके महके प्यारे प्यारे दोनों गारों को सलाम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। गारे हिरा, ताजदार रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ुहूर रिसालत खां पहिरियां हिते ज़िक्रो फ़िक्र में मशगूल रहिया हुआ। इहो क़िबले जे तरफ़ वाक़ई आहे। रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते पहिरीं वही बि इन ई गार में नाज़िल थी, जेका इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़ खां मालम यालम ताईं 5 आयतूं आहिनि। इहो मुबारक गार मस्जिदुल हराम खां ओभर तरफ़ तक़रीबन 3 मील ते जबल हिरा ते मौजूदु आहे। इन ई मुबारक जबल खे जबल नूर बि चवंदा आहिनि। गारे हिरा गारे सोर खां अफ़ज़ल आहे, छो त गारे सोर 3 ॾींहंनि ताईं रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा क़दम चुमिया, जॾहिं त गारे हिरा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बरकत भरी सोहबत खां काफ़ी अरसो फैज़याब थींदो रहियो। क़िस्मत सोरो हिरा की हिर्स है, चाहते हैं दिल में गहरा गार हम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। दारे अरक़म सफ़ा जबल जे वेझो वाक़ई आहे। जॾहिं बदबख़्त काफ़िरनि तरफ़ां ख़तरो वधी वियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ई घर में पोशीदा तौर ते तशरीफ़ फ़रमा रहिया। इन ई घर में केतिरा ई मुसलमान थिया। सय्यदुश्शुहदा हज़रत हमज़ा ऐं अमीरुल मोमिनीन हज़रत फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाहु अन्हुमा इन ई घर में मुसलमान थिया। इन ई में सिपारे 10 सूरतुल अनफ़ाल जी आयत 64 नाज़िल थी। या अय्युहन नबिय्यु हस्बुकल्लाहु वमन इत्तबअक मिनल मुमिनीन। ख़लीफ़े हारून रशीद रहमतुल्लाह अलैह जे वालिदा रहमतुल्लाह अलैहा हिते मस्जिद तामीर कराई हुई। बाद वारा ख़लीफ़ा बि हिन जे आराइश में हिसो वठंदा रहिया। हाणे हिन खे तोसी में शामिल कयो वियो आहे ऐं इन जी का निशानी नथी मिले। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। महल्ला मुसफ़ला, इहो वॾो तारीख़ी मुहल्लो आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम हिते ई रहंदा हुआ। हज़रत अबू बकर सिद्दीक़, फ़ारूक़ आज़म ऐं हमज़ा रज़ी अल्लाहु अन्हुमा बि इन ई मुबारक पाड़े में रहंदा हुआ। इहो पाड़ो खाने काबा जे दीवार जे हिस्से मुस्तजार जे तरफ़ मौजूद आहे। रहमतें हों इस मोहल्ले पर रब्बे दो जहां, था मकान इसमें नबी का थे सहाबा के मकान। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। जन्नतुल मुअल्ला, जन्नतुल बक़ी खां पोइ जन्नतुल मुअल्ला दुनिया जो सभ खां अफ़ज़ल तरीन क़ब्रिस्तान आहे। हिते उम्मुल मोमिनीन ख़दीजतुल कुबरा ऐं अब्दुल्ला बिन उमर ऐं केतिरनि ई सहाबा व ताबईन रज़ी अल्लाहु अन्हुम, ओलिया ऐं सालिहीन रज़ी अल्लाहु अन्हुम जूं मुक़दस मज़ारूं आहिनि। अफ़सोस हाणे इन्हनि जा क़ुबा वग़ैरह शहीद कया विया आहिनि। मज़ारुनि खे ड्राहे इन्हनि जे मथां रस्ता ठाहिया विया आहिनि। तंहिं करे ॿाहिरां बीही हिन तरह सलाम पेश करियो।
अस्सलामु अलैकुम या अहल दियार मिनल मुमिनीन वल मुस्लिमीन व इन्ना इंशाअल्लाहु बिकुम लाहिकून नस्अलुल्लाह लना वलकुमुल आफिया। तर्जुमो, सलाम हुजे तव्हां ते ए क़ब्रुनि में रहण वारा मोमिनो ऐं मुसलमानो, ऐं असां बि इंशा अल्लाह अव्हां सां मिलण वारा आहियूं। असां अल्लाह पाक वटि तव्हांजी ऐं पंहिंजी आफ़ियत जा तालिब आहियूं। पंहिंजे लाइ, पंहिंजे वालिदैन ऐं तमामु उम्मत जे लाइ दुआ घुरो। ख़ासि करे जन्नतुल मुअल्ला वारनि जे लाइ ईसाले सवाब करियो। इन ई क़ब्रिस्तान में दुआ क़बूल थींदी आहे। जन्नतुल मुअल्ला के मदफूनीन पर लाखों सलाम, बेअदद हों रहमतें अल्लाह की इन पर मुदाम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मज़ार मैमूना रज़ियल्लाहु अन्हा। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मैमूना रज़ियल्लाहु अन्हा का एहराम जी हालत में निकाह फरमायो। इहा मदीना रोड ते नवारिया जे भरिसां मक़ाम सिर्फ़ ते मौजूदु आहे। इहा मज़ार शरीफ़ जेतोणीकि मके शरीफ़ खां ॿाहिरि आहे, तॾहिं बि हाजी सॻोरा कोशिशि कनि था, हाज़िरी ॾेई सघनि था। सआदत हासिल करण जी नियत ऐं नुज़ूल रहमत लाइ हज़रत मैमूना रज़ियल्लाहु अन्हा जे मज़ार शरीफ़ जो ज़िक्र कयूं था। बस मदीना रोड तां तनईम याने मस्जिद आयशा रज़ियल्लाहु अन्हा खां गुज़रंदे थोरो अॻिते वेंदी आहे। मस्जिदुल हराम खां तक़रीबन 17 किलोमीटरनि ते इन जो आख़िरी स्टॉप नवारिया आहे। हिते लही वञो ऐं मुड़ी करे रोड जे इन ई किनारे ते मके पाक जे तरफ़ हलणु शुरू कयो। 10 या 15 मिंट हलण खां पोइ हिकु पुलिस चेक पोस्ट आहे। पोइ मौक़िफ़े हुज्जाज ठहियलु आहे। इन खां थोरो परे रोड जे इन ई तरफ़ हिकु चौदीवारी नज़र ईंदी। हिते उम्मुल मुमिनीन हज़रत मैमूना रज़ियल्लाहु अन्हा जी मज़ार फ़ाइज़ुल अनवार आहे। ही मज़ार मुबारक रोड जे विच ते आहे। माण्हुनि जो चवणु आहे रोड जी तामीर जे लाइ इन ई मज़ार शरीफ़ खे शहीद करण जी कोशिशि कई वई त ट्रैक्टर कल्टी थी वेंदो हो। आख़िरकार हिते 4 दीवारी बणाई वई। असांजी प्यारी प्यारी अम्मा साइण मैमूना रज़ियल्लाहु अन्हा जी करामत मरहबा। अहले इस्लाम की मादराने शफ़ीक़ बानवाने तहारत पे लाखों सलाम। वफ़ात खां पोइ सय्यदतुना मैमूना अंगूर खाराया। उम्मुल मुमिनीन हज़रत मैमूना रज़ियल्लाहु अन्हा जी वफ़ात खां पोइ ज़ाहिर थियण वारी करामत पढ़ो ऐं ईमान ताज़ो कयो। जिन ॾींहंनि में मैमूना रज़ियल्लाहु अन्हा जे मज़ार पुर अनवार जो ज़ाहिरी दरवाज़ो ज़ाइरीन जे लाइ खुलियलु हूंदो हो, उन्हनि ॾींहंनि जी हिकायत हिकु ज़ियारती जी ज़बानी ॿुधो। अध राति जे वक़्तु असां मके शरीफ़ खां मदीने मुनव्वरा वञण वारे रस्ते ते सर्फ़ नाले हंध ते पहुतासीं, जिते उम्मुल मुमिनीन हज़रत सय्यदतुना मैमूना रज़ियल्लाहु अन्हा जे मज़ार आहे। अजीब इत्तिफ़ाक़ हो जो उन ॾींहुं मां कुझु बि न खाधो हो ऐं बुख जी शिद्दत जे करे मुंहिंजी ताक़त जवाबु ॾेई चुकी हुई। मानी हासिल करण जे लाइ ॾाढी कोशिशि कई पर किथां बि न मिली। मजबूर थी ज़ियारत जे लाइ हुजरे पाक में वयसि। मूं मज़ार फ़ाइज़ुल अनवार जे साम्हूं सलाम अर्ज़ कयो, सूरतुल फ़ातिहा ऐं सूरतुल इख़लास पढ़ी संदन रूह पुरफुतूह खे ईसाल कयो ऐं फ़क़ीराना सदा लॻाई, ए प्यारी अमड़, मां अव्हां जो महिमान आहियां। खाइण जे लाइ कुझु इनायत फ़रमायो ऐं पंहिंजे लुत्फ़ो करम खां मूंखे महरूम न फ़रमायो। मां वेठो हुयुसि त रज़ाक़ मुतलक़ जे तरफ़ां हिकदमि ताज़नि अंगूरनि जा ॿ छुगा मुंहिंजे हथ में अची विया। सियारे जे मौसम हुई ऐं किथे बि ताज़ा अंगूर न हुआ। मां हैरान रहिजी वियुसि ऐं हिकु छुगो त मां उते ई खाई वरितो ऐं बाक़ी मज़ार शरीफ़ खां ॿाहिरि अची हिकु हिकु दाणो साथियुनि में विरहायो। मखज़न अहमदी सफ़ो 99। हाथ उठाकर एक टुकड़ा एक करीम हैं सखी के माल में हकदार हम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम।